ज़मीर हुसैन जो गोलियों लगल लाश हथ कयो वियो आहे। वाक़े जी इतला ते पुलिस पहुची मारिजी वियल नौजवान जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो, जितां पोस्टमार्टम करण बाद वारसन हवाले कयो वियो आहे। मारिजी वियल ॻोठाणे जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। संदसि वारसन खे बेहोशीअ जा दौरा पइजी रहिया हुआ। वारसन इल्ज़ाम मड़ियो आहे त मक़तूल नौजवान मल्हा बिरादरी जे माण्हुनि वटि मज़दूरी कंदो हो, उन्हनि खेसि क़त्ल कयो आहे। नवाब शाह ऐं मनहड़ो वेझो अलॻि अलॻि वाक़िअनि में पीरसन ऐं नौजवान घरू अणबणनि तां आपघात करे छॾियो आहे, जंहिं करे संदनि घर अंदरि रोज़राड़ो मतल आहे। मनहड़ो भरिसां ॻोठ हाजी कांडेड़ो खान मरी बि रवासी 60 सालनि जे पीरसन ख़ैर मोहम्मद मरी रोड़ी कैनाल में टपो ॾेई ख़ुदकशी करे छॾी। वाक़े जो इतला मिलण ते पीरसन जा वारिस रोड़ी कैनाल ते पहुची विया, जेके पंहिंजी मदद पाण तहत ॻोल्हा में मसरूफ़ आहिनि। ॿुधायो पियो वञे त केतिरा ई कलाक गुज़रण बावजूदि लाश हथ न अची सघियो आहे। आपघात कंदड़ पीरसन जे वारसनि सरकार पारां मदद न करण ते अब्दुल गफ़ार मरी, आरिफ मरी, रसूल बख़्श मरी, अब्दुल हकीम मरी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में दौड़ मोरो रोड ते एहतजाज कयो आहे। नाज़रीन, थाणा बोला खान में 3 वरियनि जी बाड़ी पुरस्टार बीमारी सबबि हलण फिरण खां लाचार आहे।